अस्सलामुअलैकुम। अॼु मां पंहिंजे असुल ॻोठ में ऐं पंहिंजे घर में वेठो आहियां जेको अॼु खां 50 साल अॻु में मुंहिंजो वालिद साहब वग़ैरह वारा हिते रहंदा हुआ ऐं उन खां पोइ असां ॾोकरी शिफ्ट थी वियासीं। पर अॼु मां इन ई सिलसिले में आहियां त पंहिंजे घरनि जो ॻोठनि जो ऐं ॻोठ जो कहिड़ो हवालु आहे त असांजूं नियाणियूं जेके आहिनि उहे केॾो त हुनर में मज़बूत आहिनि जो उहे ॿुहारियूं उहे अगठ मच्छी माण ऐं असांजा ॿार जेतिरा हेतिरे क़िस्म जा ॿार बि जेके आहिनि उहे मां तव्हांखे खाट ॾेखारींदुमि जंहिंमें ॾाढो तरंदा आहिनि। दादी नालो छा अथई भेण? रुकैया नालो आहे असांजी पंहिंजी मिरबिराणी आहे। मां पाण मुंहिंजो रत आहे त अॼु पंहिंजे हुनर जे हिसाब सां या उन खां अलावा जेको आहे उहो तरीक़ो जेको देसी तरीक़े सां कीअं ॻोठनि में अगठ ठाहिजनि त हेॾो थोरो करे अञा रुकिया आहे मुंहिंजी भेण ऐं हेॾां फिराया थोरो हीअं ॾेखारींसि कीअं थी जेको आहे सो खणे इहो हुनखे छा चइबो आहे हिननि खे खण अगठ खे कीअं थी ठाहे ऐं कीअं अगठ जो जेको आहे सो तरीक़ो हूंदो आहे ठाहिण जो। त पहिरियों इहे धागा हीअं तव्हां वराईंदा आहियो हुन में ऐं पोइ उन खां पोइ छा कंदा आहियो? पोइ तानी विझी पोइ बसि ईअं ठाहींदा आहियूं। तानी विझी हिन खां ॾिसो हुनजो अंदाज़ ॾिसो त कीअं थो जेको आहे हिकिड़ो धाॻो ॿिए में जेको आहे सो वञे। त देसी तरीक़े सां जेकॾहिं को माण्हू अगठ ठाहे त अहिड़े नमूने सां बहितर अगठ ऐं मज़बूत अगठ ऐं काफ़ी टाइम ताईं हलण वारा आहिनि। त इहो अगठ जो तरीक़ो आहे ऐं असांजूं नियाणियूं जेके आहिनि उहे मुड़ुसनि जी सपोर्ट जे लाइ या इनकम जनरेट करण जे लाइ अहिड़े क़िस्म जा हुनर घरनि में कनि थियूं त जीअं इनकम जनरेट करे ऐं काफ़ी बहितर नमूने सां ज़िंदगी गुज़ारे। ॾिसो अधी रुकैया जेका हसण वाण में हीअ ॾिसो अगठ हाणे हिकिड़ो फेरो अची वियो। हिन पूरे कण खे छा चवंदा आहियो? हथु खॼी वियो हिकिड़ो। त अहिड़े नमूने सां हिन में 1000 खनि हथ जेके आहिनि उहे खॼंदा त उन खां पोइ वञी अगरि तयारु थींदो। त हीअ पोइ घणे में अगरि ठहे विकिरो कयो जेकॾहिं ठाहियो त 400 बि 500 बि माल ते मुल आहे। त इहो अगठ जेको ठहंदो आहे उहो रंगीन हूंदो ऐं सुठो हूंदो त 400-500 तक बि वेंदो। पर जेकॾहिं को सादो हुजे त 150 ते बि खपी वेंदो आहे। त हीअ अगठ ठाहिण जो तरीक़ो ऐं अधी रुकिया जेका हसण वाण जे ॻोठ मां तव्हांखे असां रिकॉर्ड करे ॾेखारियो। थैंक यू वेरी मच। गॉड ब्लेस यू। ऐं हीअ असांजूं नियाणियूं जेके हुनरमंद ऐं अहिड़े क़िस्म जी नियाणियुनि खे बि मां गुज़ारिश कंदुसि त पहिरियों त तालीम हासिलु कयो। पर जेकॾहिं तव्हां कंहिं मजबूरियुनि जे तहत ॻोठ में रहो था तालीम जी अवेलेबिलिटी न आहे त तव्हां अहिड़े क़िस्म जा रलियूं ठाहिणु अगठ ठाहिणु टोपियूं ठाहे ऐं पंहिंजी इनकम बि तव्हां जनरेट करे सघो था ऐं उन खां पोइ तव्हां बहितर ज़िंदगी गुज़ारे सघो था। थैंक यू वेरी मच फ्रॉम हसण वाण ऐं अगठ ठाहिण जे तरीक़े सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।